अस्सलामुअलैकुम। अॼु आहे 15 अप्रैल ट्यूसडे। सुबुह जा 7:15 थी चुका आहिनि। सुरहाण हाणे वञी चुकी आहे। हिकिड़ो नओं ॾींहुं, नओं सुबुह, प्यारो ऐं थधो सुबुह ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र। सो इब्तिदा आहे मुंहिंजे व्लॉग जी। ॾींहं जी इब्तिदा अल्हम्दुलिल्लाह फजर जी अज़ान सां थी वेंदी आहे। इहे अलाह जा करम आहिनि। इन में असांजो बंदनि जो को कमाल न आहे। उहो चाहे थो त असांखे पंहिंजे दर ते बीहण जी, झुकण जी तौफ़ीक़ अता थो करे। सो अलाह असां सभिनीनि खे इहा तौफ़ीक़ हमेशह ॾींदो रहे। सो ऐं इहो सच आहे, तव्हां सवेर उथो, अलाह जी इबादत कयो ऐं पोइ पंहिंजो जेके बि रोज़मर्रा जा कमकार आहिनि उन्हनि जो तव्हां शुरूआति कयो त तव्हांजो बहितरीनु ॾींहुं गुज़रंदो, तव्हांजो टाइम मैनेज थींदो, रिलैक्स हूंदव तव्हां। ऐं पोइ जॾहिं सॼो ॾींहुं इंसानु कमकार करे थो ऐं सुबुह जो सवेर उथे थो त राति जो सुम्हे थो त निंड में वाहिजी थी अचे। छो त सॼो उहो थकु जेको आहे ऐं महिनत उहा पोइ राति में बैलेंस थी वञे। ऐं इहो क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त अलाह साईं रातियूं असांखे आराम जे लाइ ॾिनियूं आहिनि ऐं ॾींहुं असांखे रिस्क रोज़ी जी तलाश ऐं महिनत जे लाइ ॾिनो आहे। त असां जेको जहिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं था, देरि ताईं जाॻणु, पोइ मंझंदि ताईं सुम्हणु, बल्कि सॼो ॾींहुं ई सुम्हणु, त असां त बिल्कुलु उन कुदरत फितरत जे ख़िलाफ़ु ऐं अलाह जे हुकुम जे ख़िलाफ़ु कमु कयूं था। हर रोज़ु नाफ़रमानी। सो अलाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे त पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज कनि ऐं जीअं कुदरत जो कानून आहे, जीअं अलाह साईं सिस्टम ठाहियो आहे ॾींहं राति जो, उअं ई जेको आहे ज़िंदगी गुज़ारिजे त उहा सभिनी खां वधीक बहितर ऐं बहितरीनु गुज़रंदी। सो राति जो सोचियो सुम्हण खां पहिरियों इहे कपिड़ा हितां खणी वेंदमि त विसरी वियमि। सो हाणे इहे कपिड़ा हितां खणंदमि, अंदरि हलंदमि, नाश्तो करे आई आहियां ऐं ज़हरा जॾहिं ईंदी त उनजी मानी पचाईंदमि मूं वटि। मां त उहो ई कुझु खाधो जेको कुझु फ्रिज में पियो हो। सो तो कपिड़ा हटायां, अंदरि वञा, पोइ ख़बर न आहे छा थी कयां। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह हिते ॾही ॼमाइण लाइ रखिया इलाही ॾींहंनि खां पोइ भरियल प्यालो। ऐं हिते मां तूरियूं सुरण कटे छॾियूं राति जो। इहे मां पचायां थी कारनि मिर्चनि वारी। इहे राति जे लाइ आहिनि पर हाणे ई मां करे थी छॾियां। ऐं उनखां सवाइ हिते गोश्त हाणे ईअं ई गॾे सॾे चाढ़ियो अथमि। इहो लंच जे लाइ आहे, पर लंच खां थोरो वधीक ई हूंदो, बची पवंदो त सुभाणे कमु ईंदो, नो प्रॉब्लम। अॼु मूंखे गिहु बि कढिणो आहे ऐं मलाई जो जेको फ्रीज़र में प्यालो हूंदो आहे उहो मां कढी करे हेठि फ्रिज में रखियो आहे। हीअ थांव काफ़ी आहिनि, जॾहिं ज़हरा अची वेंदी ऐं कमु करे हली वेंदी उनखां पोइ वरी मां कमु करणु शुरू कंदसि। सो हिन महिल ताईं जो हाल अहिवाल इहो ई आहे। कल्ह मूंखे हे पैक करण जो बिल्कुलु बि टाइम न मिलियो, बसि मां फैलाए करे शयूं ऐं हिननि जा फ़ोटो वोटो कढी हली वियमि। सो हाणे मां आई आहियां त मां हिननि खे पैक कयां ऐं कमकारियूं किचन जा घर जा थींदा त रहनि माशाअल्लाह। हिन में कपिड़ा, चादरूं, टुवाल पैक थी विया। हिन में देॻड़ियूं ऐं छाणी ऐं थाल ऐं डिनर सेट, वाटर सेट सभु बंदि कयमि। हे मां वटि एक्स्ट्रा पिंडियूं हुयूं जेके मुंहिंजी ज़रूरत में न आहिनि ऐं मां संडे बाज़ार मां जॾहिं त भरिसां संडे बाज़ार लॻंदी सिर्फ़ु इन लाइ वरिती हुअमि तो वीचारी सिंधी माई हुई सेल पई करे त मूं चयो मिसकिन आहे, इन खां वठां। हे वरी हिकिड़ो ईअं ई मां वेंदी आहियां न, मूंखे जेके शयूं वणंदियूं आहिनि त मां वठी ईंदी आहियां। त मूंखे ॾाढी प्यारियूं मज़बूत सुठी क्वालिटी जूं 4 प्लेट्स आहिनि, त इहे बि मां हिन जे सामान में छोकिरीअ जे विझां थी। ऐं ॿी ॻाल्हि त हे ॾिसो, हिन बॉक्स में हिननि सभिनी टर्नर्स वग़ैरह खे मां हीअं बंदि कयो आहे त जीअं हेॾे होॾे न खुली वञनि। ऐं मग सभु पेपर में वेड़े रखिया अथमि, ग्लास पूरो सेट। ऐं हे बि हिननि जे मथां माशाअल्लाह। सो मुंहिंजे घर मां छा बि निकितो आहे। ऐं ॿियो उनखां सवाइ मां वठी आई हुअमि फणियूं ऐं क्लिप्स, हेयर क्लिप्स जेके केचर हूंदा आहिनि। इहे बि मां ईअं मायुनि जी हेल्प में वठंदी आहियां। ग़रीबड़ी मायूं विकिणंदियूं आहिनि त मूंखे ख़ुशी थींदी आहे त पिननि नथियूं, महिनत थियूं कनि, पोइ मां उन्हनि जी मदद में वठंदी आहियां ऐं पोइ ईअं मूंखे हेॾे होॾे ॾियण में इहे शयूं कमु ईंदियूं आहिनि। सो अञा मां हिन दॿे खे फ़िलहालु बंदि नथी कयां, मतां मां दीवानवार घर मां कुझु ॿियो बि ॻोल्हियां, यकीननि ॻोल्हींदमि। त जीअं इहे पिंडियूं ऐं प्लेट्स मां खणी आयमि ऐं उनखां अलावा हे बोरो खणी आई आहियां त जीअं वाटर सेट ऐं कपिड़नि जी थेली ऐं कुझु शयूं जेके आहिनि मां हिन में विझां। इहे हमेशह अहिड़ा मां संडे बाज़ार मां वठी ईंदी आहियां ऐं मूंखे इन्हनि ई कमनि में इहे इस्तेमालु थींदा आहिनि, ॾियणु वठण में, छो त खणी वञण बि मुश्किल आहे। ऐं हे वेंदा बि इलाही परे, मूंखे हिते मोकिलिणा आहिनि कराचीअ में ई कंहिंजे घर, ऐं उतां पोइ कंहिं दूर दराज़ ॻोठ में वेंदा जंहिं छोकिरी शादी थियणी आहे हज वारी ईद खां पोइ। इहो मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो
ऐं मां थोरो सवेर इन लाइ शयूं मोकिलींदी आहियां त हुननि वीचारनि खे थोरो आइडिया हुजे त असां वटि छा छा हाणे अवेलेबल आहे ऐं बाक़ी असांखे छा छा खपे। सो हे थैलियूं ईंदियूं आहिनि, इहे जमा कंदी रहंदी आहियां त कमु ईंदियूं आहिनि। जीअं हिन में कपिड़ा बंदि कया आहिनि, हुन में थांव बंदि कया आहिनि। सो अञा मां घर मां कुझु कढंदमि इनशाअल्लाह। ऐं फ़िलहालु मां हिन बोरे खे बंदि करणु थी चाहियां। 10 थिया आहिनि पूरा, ज़हरा वञी चुकी आहे ऐं मां हमेशह वांगुरु थांवनि खे उथलाए पुथलाए छॾींदमि। ऐं हिते ॿोड़ खे बि मां वापसि बाहि ते रखियो आहे। जीअं थोरो बॉइल थींदो त बाहि हल्की करे छॾींदीमांसि जीअं गोश्त प्रॉपर ॻरी वञे। ऐं इरादो इहो आहे त भाॼी वारो अगरि आयो त मां उनखां कद्दू वठंदमि ऐं पोइ कद्दू गोश्त जीअं पटाटनि जा पीसिस विझिबा आहिनि ईअं गोश्त में कद्दू जा पीसिस विझंदमि इनशाअल्लाह। 11:15 थिया आहिनि पूरा ऐं मां हिते गोश्त भुञी रही आहियां। कुझु ॾही हिन में विधमि। हाणे ॿोड़ में 2-3 चमचा मां ज़रूरु विझंदी आहियां गोश्त या चिकन हुजे, मच्छी में बि विझंदी आहियां। ऐं जेका ॾही बची आहे थोरी पहिरियों वारी, उनजी मां ठाहियां थी लस्सी। दिलि थी चए त हिन मां लस्सी पीआं। खीर अची वियो काढ़े रखियो अथमि। ॾही जेका आहे सुबुह जेका ॼमाई हुअमि उहा मां बाहि जे थोरो वेझो करे छॾी आहे त जीअं गर्मी में पई हुजे। ऐं हिते मलाई बि पची रही आहे ऐं जंहिंमें हमेशह मां मलाईअ खे पचाइण महिल हिन में थोरी ॾही विझंदी आहियां, 2-3 चमचा। त उन सां छा थींदो आहे, जिते उभामी किरंदी न आहे, न त खीर हारजंदो आहे। इहो मलाई उभामी हारबी आहे। ऐं ॿियो त हे जेको आहे हिन पैन में चिंबड़ंदी न आहे। नॉन स्टिक पैन आहे, पर पोइ बि मां ॾिठो आहे त डायरेक्ट मलाई जॾहिं मां पचाईंदी आहियां कुझु न कुझु चिंबड़ी पवंदी आहे, पर जॾहिं मां हिन में ॾही थी विझां त नथी चिंबड़े। ऐं पुराणा व्यूअर्स सोचींदा हूंदा त इहा ॻाल्हि त मां इलाही दफ़ा ॿुधाई आहे। सो इलाही दफ़ा इन करे ॿुधाईंदी रहंदी आहियां, रिपीट कंदी रहंदी आहियां। नवां नवां माण्हू जॉइन कनि था, उहा टिप शायदि कंहिंखे कम बि अची वञे। सो इहो हिते पचंदो रहंदो, ॿोड़ भुॼे थो। ऐं मां हिते कद्दू जेको वरितो भाॼी वारे खां, उहो हिते मां कटे पीसिस करे रखिया आहिनि। बसि जीअं ई इहे ॿोड़ भुॼी वेंदो त मां हिन में शामिलु करे ऐं मर्ज़ीअ जेतिरो पाणी विझी जेतिरी मूंखे रस खपे पोइ मां हिन खे रखंदमि दम ते। ऐं उनखां पोइ मां कोशिशि कंदमि त मां थोरी सिलाई कयां। मां अलाए छो मुंहिंजी दिलि नथी कढे, मुंहिंजो मूड ई नथो थिए, मां पाण खे राज़ी नथी करे सघां सिलाई करण जे लाइ। न त नॉन स्टॉप मां अलाए केतिरो सिबी वेंदी आहियां, पर कॾहिं इहो ईअं ई थींदो अथव मूंखे हमेशह। ॾिसो ॿिया केॾा सारा कम कंदी थी रहां, सिलाई मशीन जो ढकु लाहिण जो मुंहिंजो मूड ई नथो थिए अलाए छो। ॾिसां थी, इरादो कयो अथमि हिन महिल। अञा मानी में त देरि आहे, निमाज़ में बि देरि आहे, तंहिंजे करे मां हे लस्सी ठाहे पीअंदमि, ॿोड़ खे फाइनल करे ऐं वेंदमि मां सिलाई करणु। माशाल्लाह फाइनली थोरी सिलाई कई आहे मां। हे ॾिसो, हे पटी ठाही अथमि, नंढा नंढा स्क्वायर कटे ऐं जेके कटिया हुअमि उहे सिबी वई आहियां। उन मां छा ठाहियो आहे, ॿाहुनि जी पटी। ॿाहूं कंप्लीट कयूं आहिनि। अञा बैक साइड तां टोपो ईंदनि, छो त उहो वाइट धागे सां ईंदो, त मां फ़िलहालु ग्रीन सां पई कमु कयां, उहो पोइ ॾींदमि हिनखे टोपो। ऐं हे ॾिसो हेॾा, ऐं हे आहे रओ। त मुंहिंजो इहो ई आइडिया हुयो त मां इन्हनि कलर्स सां हिन जा ठाहींदमि। ऐं इहो ई सेम मां डिज़ाइन जेको आहे हिन जे दामन ते बि ठाहींदमि। त ॿुधायो कीअं थो लॻे, मैचिंग लॻे थो? माइट लॻनि था पाण में, भाउ भेण? मूंखे अलाए छो इहो ई मिसाल सम्झ में ईंदो आहे। जेको मैच न थींदो आहे मां चवंदी आहियां भाउ भेण बि नथा लॻनि, जेको मैच थींदो आहे मां चवंदी आहियां भाउ भेण लॻनि था। सो बहरहाल कोशिशि मां कई त मां ॾाढी सन्ही कुंगरी ठाहियां, पर पोइ बि मूंखां इहा एतिरी ठही आहे। पर बहरहाल सुठी थी लॻे, कुझु नज़र त अचे त लॻियल आहे। सो इहा हिन महिल ताईं जी सिलाई फाइनली, सिलाई मशीन जो ढकु लथो अल्हम्दुलिल्लाह। त हाणे मां वापसि किचन में थी वञां। इहा बसि एतिरो ई सिबियो अथमि। माशाल्लाह मज़ेदार कद्दू गोश्त तयारु आहे, बाहि बंदि ऐं दम। ऐं पहिरीं बि मां तव्हांखे ईअं चवंदी रही आहियां, इलाहिनि खे ख़बर बि हूंदी त जॾहिं बि को रस वारो ॿोड़ पचाइबो आहे या थोरी ग्रेवी वारो, त उनखे सर्व करण खां पहिरियों 15-20 मिंट छॾे ॾिजे, यानी बाहि बंदि करे छॾे ॾिजे, त जीअं उनजो ऑइल जेको आहे मथां अची वञे। हिते माशाल्लाह गिहु रखियो अथमि, इहो छणंदो हिते पाण ई, गर्मी आहे ॼमंदो कोन, आस्ते आस्ते छणंदो वेंदो। ऐं मां हाणे थोरी देरि कंदमि रेस्ट। 1 में 20 मिंट आहिनि, त अञा अज़ान में बि देरि आहे ऐं मानी जे टाइम में बि थोरी देरि ई आहे, त मां थोरी देरि रेस्ट करे वठंदमि। मां आराम करण जे बजाए असांजे साम्हूं मेन रोड ते लॻंदी आहे मंगल बाज़ार, उन में हली एॾी ख़ासि न हूंदी आहे, सफ़ा उन में का वैरायटी न हूंदी आहे शयुनि जी। पर मूंखे इहो थियो त घर में जॾहिं मां चेक कयो त मूं वटि अहिड़ी का बि एक्स्ट्रा शइ न हुई जेका मां हिन छोकिरी जी शादीअ में विझां। कुझु शयूं विधियूंमांसि, पोइ वरी मां हली वियमि त हिननि जी मूंखे शयुनि जी कमी महसूसु पई थिए।
त मां हे 4 हे बॉक्सिस जो सेट ऐं हिकिड़ो मसालनि जी बरनी इहो वरितमि ऐं हे वरितमि बास्केट्स जो सेट। इहो हुयसि ई हिकिड़ो हिन कलर में ऐं हे मसालनि जा बॉक्स बि इहो ई हिकिड़ो ई शेप हुयो, अहिड़ा ई साॻा ई 2-3 पिया हुअसि। सो याने अंदाज़ो कर त 150 रुपया ॾिनमि ओट मोट रिक्शा वारे खे। हितां रिक्शा वारे खे बीहारियमि हुते ऐं इहे 10 मिंटनि में 3 शयूं वठी पेमेंट करे मां हली आयमि। मूंखे बसि दिलि चए पई हुनजो अञा कुझु शयूं वधणु घुरिजनि आहे, बसि इहो वधी सघियो आहे। सो अलहमदिल्ला मां इलाही ख़ुशि आहियां। सो हाणे अॻोपो मानी पचाए पोइ वञी विझंदमि, 1:15 थियो हाणे त मानी पचाए छॾियां, गर्मी वारो कमु करे पोइ विझी वञी निमाज़ पढ़ंदमि इनशाला। 2:30 थिया आहिनि पूरा, न विझण वई आहियां न निमाज़ पढ़ी आहे, बसि वञा थी हाणे। सुराण बि अचण वारी हूंदी। किथां मैसेज आयो त हिकिड़ी इंतिहाई मुफ़लिस तरीन फैमिली आहे, त मूंखे चयो वियो त तव्हांजे घर मां जेको पुराणो सुराणो निकिरे या नओं थी सघेव त उन्हनि खे ॾियो। उन्हनि खे खाइण लाइ थान आहे, खाइण लाइ अन्न न आहे, उन्हनि खे सुम्हण लाइ हंधु न आहे। एॾा ग़रीब आहिनि जंहिंजी इंतिहा न आहे ऐं हिते कराचीअ में कंहिं दूर दराज़ एरिया में रहनि था। सो ॿियो त जेसि ताईं मां कुझु कयां मां उथी पंहिंजे बुर्ची खाने जो थोरो सफ़ायो कयो त मां उन मां काफ़ी सारियूं शयूं कढियूं आहिनि। हे स्टील जूं प्यालियूं प्याला ऐं हे बि कम जी हिकिड़ी शइ आहे, आइस्क्रीम जो दॿो, या हे हिकिड़ो बॉक्स आहे, हिन में बि कुझु रखी थो सघिजे। हे प्यालियूं मां हाणे वठी आई हुअमि सुराण पंहिंजी कुकिंग में 1-2 दफ़ो यूज़ कयूं, या अहिड़ा गिफ्ट में मिलियल मग आहिनि। हे सॉसर बि मां हाणे संडे बाज़ार मां वठी आई हुअमि, मूंखे वणनि पियूं गुलनि वारियूं त मां यूज़ न कयूं आहिनि। हे 2 प्यालियूं आहिनि, पोस्टर्स आहिनि, एक्स्ट्रा हे ढक आहिनि ऐं हे ग्लास कूलर सां गॾु मिलियो, इहो बि असां यूज़ न कयो आहे। हिकिड़ी छुरी आहे ऐं हे चांहि कढण वारी कुपी आहे, स्टील जो हिकिड़ो गिलास आहे ऐं हे बरनियूं अञा 2-3 ॿियूं बि निकिरंदियूं। सो मां तकड़ में मां इहो कयो आहे। बाक़ी मुंहिंजे घर मां रिलियूं ऐं नयूं बि मां ॾेई छॾींदमि, नो प्रॉब्लम। मां वेठी रोज़ थी ठाहियां, अलाह मूंखे हथ बि ॾिना आहिनि, हुनरु ॾिनो आहे, पैसो बि ॾिनो आहे, मां सिबराए थी सघां। चादरूं जाम आहिनि मां वटि, उहे कढंदमि, विहाणा बि ऐं कपिड़ा बि। ऐं ॿियो बसि तव्हां सां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां मां कोई बि जेकॾहिं तव्हां मां हेल्प करणु चाहे, मूं ताईं कुझु पुॼाइणु चाहे, को अमाउंट हुजे त मां चाहियां थी उन्हनि जे लाइ मां कुझु कपिड़ा बि वठां ऐं इलाही सारो राशन बि वठां। महिनती ऐं इंतिहाई मिसकीन ऐं इंतिहाई ग़रीब माण्हू आहिनि जेके पुराणे खां पुराणी बर्बादु थियल शइ वठण लाइ बि तयारु आहिनि, पर मां चाहींदमि त कुझु सुठो ई मां उन्हनि खे ॾियां। हे त उहे ई शयूं जेके एक्स्ट्रा मां पंहिंजे घर मां कढियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं अञा कपिड़ा वग़ैरह जीअं मां चयो त कढंदमि ऐं असां पंहिंजे घरां राशन बि वठंदासीं इनशाला। ऐं उन्हनि खे ओट मोट जो किरायो बि मां ॾींदमि त अची मां वटां खणी वञनि सामान जेको बि जमा थींदो। सो फ़िलहालु त मां हे यूज़ड सामान कुझु कढियो आहे, एक्स्ट्रा जेको घर में इन्हनि खां इहे निकिरी वेंदा त असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। ऐं उन खां अलावा मां बाक़ी हिन जे लाइ इनशाला घणो कुझु कंदमि, तव्हां सां बि शेयर कंदमि। सो तव्हां मां कोई बि अगरि हेल्प करणु चाहे त प्लीज़ बसि थोरो अॻियां वधो। 3 जी अज़ान आई आहे हाणे ऐं मां मंझंदि जी निंड न कई आहे, सिर्फ़ु खोटाइड़ा कया आहिनि। 1-2 शयूं त अहिड़ियूं आहिनि जेके बिल्कुलु नयूं यूज़ ई न आहिनि थियल, त उहे बि कढियमि। ऐं इहे कपिड़ा आहिनि सॼा जेके मां ॾियण जे लाइ कढिया आहिनि। ऐं हे कुझु साम्हूं पिया हुआ सियारे जा मफलर वग़ैरह कुझु सुगनि जा ठहियल, त उहे बि मां चयो त हिननि जे कपिड़नि में विझी थी छॾियां। सो हाणे वेंदमि मां निमाज़ पढ़णु। माशाल्लाह हे काफ़ी 4 जोड़ा आहिनि, इलाही सारा रवा आहिनि, त इहे मां कढिया आहिनि हिननि जे लाइ। ऐं हा, ऐं जूता बि 3, हिकिड़ी घर पाइण जी अहिड़ी सेम अहिड़ी चप्पल आहे ऐं 2 जेके आहिनि ॿाहिरि पाइण जूं आहिनि। त जेको मूंखां थियो आहे फ़िलहालु अॼु में इहो कयो अथमि। पूरा 6:45 थिया आहिनि ऐं 10 मिंट खनि आहिनि अज़ान में। ऐं अल्हम्दुलिल्लाह 3 जी निमाज़ खां पोइ क़ुर जो तर्जुमो पढ़ियमि ऐं सूरह रहमान जो जॾहिं तर्जुमो पढ़ियमि त दिलि चाहियो त उनजी तफ़सीर बि पढ़ां, त पोइ मां इहे तफ़सीर खणी आयमि ऐं मां हिन जी माशाल्लाह तफ़सीर बि पढ़ी वरिती। वरी बि तव्हां सभिनीनि खे रिक्वेस्ट आहे त क़ुर पढ़ो तर्जुमे सां, ज़रूरु पढ़ो तर्जुमे सां, ख़बर त पए त असां दुनिया में आया छो आहियूं ऐं असांखे जेको किताबु ॾिनो वियो आहे रहनुमाई जे लाइ उन में लिखियलु छा आहे। सो उहो तॾहिं ई सम्झ में ईंदो जॾहिं असां पंहिंजे ॿोलियुनि में उनजो तर्जुमो पढ़ंदासीं। संडे ते टमाटर वठी आयसि इलाही सारा, मूंखे ॾाढी सहूलियत थींदी आहे ऐं पेस्ट टमाटनि जो यूज़ करण में। ऐं ॿियो त ख़राबु थियण जो बि को इम्कान न रहंदो आहे। अगरि 2 किलो टमाटा वठी आयमि त फ्रिज में पए ख़राबु थी वेंदा, तंहिंजे करे हाणे सुराण बीठी आहे हिते माशाल्लाह सां। सो हे दॿियूं त ऑलमोस्ट तयारु आहिनि
हेॾी तयारु आहिनि माशाल्लाह। छो त असांजो 3 माण्हुनि जो बोर्ड हूंदो आहे, 2 असां मां धीअर, हिकिड़ी असांजी ज़हरा। सो असांजे लाइ इहे अहिड़ी दॿियूं काफ़ी हूंदियूं आहिनि, पर अगरि घणा महिमान अची वञनि, घणो बोर्ड पचे त वरी पोइ मां गॾु 2 हिसा बि विझी छॾींदी आहियां। हे आहिनि तूरियूं कारनि मिर्चनि ऐं टमाटनि में पकल, ऐं इहे सुबुह सवेर मां ठाहियूं राति जे लाइ। बोर्ड बचियो आहे गोश्त जो, उहो मूंखे सुभाणे मंझंदि जो कमु ईंदो। त हे असां 2 ॼणियूं तूरियूं खाईंदासीं। 1 किलो तूरियूं आहिनि, इन्हनि में हिकिड़ो वॾो टमाटर पियल आहे, ऐं बोर्ड ॾिसो केतिरो आहे 2 माण्हुनि जो। सो इहो वधंदो तॾहिं आहे जॾहिं बसर विझंदा आहियूं। ऐं हूअं बि चवणी आहे त तूरियूं पवनि न पूरियूं। सो बहरहाल मां हाणे मानी पचाईंदमि, सांझीअ जी नमाज़ खां पोइ जो टाइम आहे, ऐं इहे शयूं कुझु पैक कंदमि। कपिड़ा बि जेके उन्हनि जो वॾो शॉपर हिकिड़ो खणी रखियो अथमि, त उन्हनि खे बि पैक कयां, त आस्ते आस्ते शयूं समेटींदी वञा। ज़ाहिर इहे शयूं काफ़ी न आहिनि, घर मां बि अञा निकिरंदियूं ऐं ॿाहिरां बि किथां न किथां जमा कंदमि। 1-2 खे मैसेज कयो आहे। सो बहरहाल तव्हां खां मां मोकिलायां थी तूरियुनि जी हिन प्यारी ऐं लज़ीज़ ऐं मज़ेदार डिश सां अॼु जे हिन व्लॉग मां। ऐं इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।